बाबा केरु सुमरो नालो छा अथई जी छा ज़ुल्फ़कार अली कंहिंजो पुटु आहे छा कंदो अथई बाबा मज़ूरी हे किथां खणंदो आहे खारा हा घणा खणंदो आहे डेली घणा बचंदा अथई हा कॾहिं 50,000 ग़रीब आहियो स्कूल पढ़ंदा दिलि चवई थी स्कूल पढ़ण हा काई पढ़ंदो आहे पहिरीं कहिड़े स्कूल में हा असां तो वठूं था घणे जा आहिनि सभु 120 जा आहिनि सभु हिकिड़ो घणे आहे 10 सही आहे इन्हनि सभिनी खे हिकु ॾे हिकु हिनखे ॾे हिकु हिनखे हिकु हिनखे हिकु हिनखे हिकु हिनखे सभु वठोसि हा सभिनी खे ॾे सभु वठोसि घणा अंदाज़ हा 3 हिन खयां अथई सही आहे पोइ हुननि खे बि ॾेई हा वठेसि ला सालिम वठेसि तूं बि हा वठ पैसा बि वठंदो वञनि वठ बाबा वठ सी आहे न पोइ घर हलियो वञ हेॾे हा हिननि खे बि ॾे हिकिड़ो वठोसि हा बसि हिकिड़ो खण बाबा तूं तव्हां ॿई गॾु खाओ हा बसि हाणे घणा थिया रोज़ हा 1 2 3 4 5 6 माना 3 जा मिला थी पैसा भाई 3 जा पैसा ॾिना अथई हा सही आहे डेली पोइ हिते ईंदो करां हाणे वरी हे ॿियो दर्जी आहे वठी वेंदी हे 4 हो वठंदई वञेसि गॾु वठराए ॾेसि पोइ घर वञ सी आहे ठीकु आहे अमीर सिंध जी ग़रीब अवाम छो मुंहिंजा बि 10 ॾे तो खयुसि ठीकु आहे असांजो शीराज ख़ान मक्सी साहिबु आयो अचो साईं लाइव थो हले शीराज ख़ान असांजे पाड़े जी मोज़िज़ शख़्सियत आहे बस अमीर सिंध जी आवाम ग़रीब आहे अहिड़ा मासूम ॿार सीअ में पंहिंजे पेट जो गुज़र सफ़र करे रहिया आहिनि लाइट जो ॿुधाए कहिड़ो बुरो न